अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। मोहतरम प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह तबारक व ताला जा करोड़ा करोड़ एहसान जो उन असांखे इंसान पैदा कयो ऐं अञा वधीक इहो जो उम्मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम में पैदा कयईं। अल्लाह तबारक व ताला जा करोड़ा करोड़ एहसान जो उन असांखे दीन जे माहौल सां वाबस्ता कयो। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे, जेकी हालात आहिनि, सॼी दुनिया करोना वायरस जे करे परेशान भी आहे ऐं काफ़ी दोस्तनि खे, काफ़ी इस्लामी भाइरनि खे वक़्तु मिली वियो आहे त जीअं उहे इबादात, रियाज़ात ऐं ॿियनि दीनी मशग़लनि में मसरूफ़ियत इख्तियार कनि। काफ़ी दोस्तनि खे ॾिठो वियो त उन्हनि ॿियनि मसरूफ़ियतनि खे भी इख्तियार करे वरितो। घुरिजे त ईअं हा त असांखे अल्लाह तबारक व ताला जी इबादत में मसरूफ़ थी वञणु घुरिजे हा, पर थियो इहो जो उन खां अलावा भी ॿियूं काफ़ी मसरूफ़ियतूं, मिसाल तौरु टीवी जा काफ़ी अहिड़ा चैनल्स जिन ते अञा ताईं भी गुनाहनि भरिया सिलसिला जारी आहिनि, उन्हनि खे ॾिसण में मसरूफ़ आहिनि। वक़्तु जेका आहे, जेका फ़राग़त आहे, इहा भी हिकिड़ी नेमत आहे। जेकॾहिं उनजो क़दुरु न कयो वञे त इहा फ़राग़त जेका आहे इन जो भी पुछाणो थी सघे थो। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल, अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां ॼण इहा हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि आई त छो जो काफ़ी दोस्तनि जे हथनि में मोबाइलूं हूंदियूं आहिनि, यूट्यूब ते भी हलिया वेंदा आहिनि। काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके तिलावत क़ुरान ॿुधंदा आहिनि, कुझु तर्जुमो ऐं तफ़सीर भी ॿुधणु चाहींदा हूंदा आहिनि। उन हवाले सां यूट्यूब ते सिंधी में तर्जुमो मूंखे किथे नज़र न आयो त मूं इहा सही कई आहे, कोशिशि कई आहे त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल मां पाण भी तर्जुमो पढ़ां ऐं इहा शइ रिकॉर्ड करे ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायां त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल अॼोके ॾींहं खां मां क़ुरान पाक जो तर्जुमो जेको कंज़ुल ईमान आहे, जंहिंखे आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह उर्दू में लिखियो आहे ऐं उनजो सिंधी में तर्जुमो मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी दामत बरकातुहु आलिया सिंधी में तर्जुमो कयो आहे। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल उनजो रोज़ाना जे बेसिस ते कुझु न कुझु आयतूं, उन्हनि आयतुनि जो सिर्फ़ु तर्जुमो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल पढ़ी करे रिकॉर्ड करे अवां दोस्तनि ॾांहुं वधाईंदुसि। अवां भी ॿुधो ऐं ॿियनि दोस्तनि सां उनखे शेयर कयो। इन जे हवाले सां जेकॾहिं का तजवीज़ हुजे, को अहिड़ो शरई मसइलो हुजे त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल अव्हांखे हेठि लिंक में मुंहिंजो नंबर, व्हाट्सएप नंबर मिलंदो, अव्हां उन ते मूंसां बिल्कुलु राब्तो करे सघो था। जेका तजवीज़ ॾियणु चाहियो इंशा अल्लाह उन तजवीज़ खे भी शामिलु कयो वेंदो ऐं को का मिस्टेक हूंदी, का ग़लती हूंदी त उन जी भी इस्लाह थी सघे थी। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त हीउ जेको मां कमु करणु वञी रहियो आहियां, अल्लाह तबारक व ताला हिन में मूंखे इख़लास अता फ़रमाए ऐं हिन खे मुकम्मल करण जी भी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं त रमज़ान मुबारक जो महीनो बि अची रहियो आहे त तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे फ़ुज़ूलियात खां बची करे क़ुरान पाक जी तिलावत कनि, तर्जुमो पढ़नि, तफ़सीर पढ़नि त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि जे ज़हन में इस्लाम जी हक़ानियत, इस्लाम जी नूरानियत वाज़े रोशन थींदी। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त
तो अल्लाह तबारक व तआला असांखे इन ते अमल करी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील आमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।